الصلاة والسلام على سيد الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يؤتيك ربك فترضى بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سب دوست جن جی جیتری امام الانبیاء سان محبت ہے پیار بلند آواز سان صلاح شریف اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد جن بھی دوستن امام الانبیاء تے صلاۃ پڑھی آ تھوڑو ویجھا جو تا وڈڑا ویجھا جو ننن کے چھڈیو تا وڈا ویجھا جو با ویجھا سریے جو یہ پویاں دوست با آواز ونے تو قرآن جو انشاءاللہ بھرجی ویندی پیار ہے محبت سریے جو او بزرگا تو ہی ماں وانگو راں کل پھٹا گینا تو ہی ویل ڈنا جاتے وجا تا بیٹھو تو الے ایجن سمجھو الے کاتھوں جو الے مارائیں تو جاتے وجا تا اگے اے بیٹھو سنجانی تو مذاق سبحان اللہ تو کہ نہ چڑیندی ہو واجب الاحترام عزیز مسلمان بھائیرو اے مجھا اکابر علماء کرام اے معزز سامعین मां पंहिंजे अकाबर उलमा जे साम्हूं तालिब इल्म हुजण जी हैसियत सां तव्हांजे साम्हूं मुखातिब आहियां। ये मुंहिंजा अकाबर मूंखां इल्म में भी मथे उमिरि में भी मथे
दुनिया में महफिलों ऐं कचारियूं हूंदियूं आहिनि पर उन्हनि महफिलनि उन्हनि कचारनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे। अब जागो था न निंड तो ना छो कंहिं मजलिस जो मोर सरदार साहब ऑफिसर साहब नवाब साहब मुबारक आहे तव्हांखे अल्लाह साईं तव्हांखे उन मजलिस में घुरायो आहे जंहिं मजलिस जो सरदार है अल्लाह जो क़ुरान। अब ये सॼो जहान हिन जे टेक ऐं सहारे ते बीठो आहे। फरमा तो कुरान मुंहिंजा एहसान ऐं थोरा एतिरा अथव जे गणियो त गणण खां मथे शुमार कयो त शुमार करण खां बि मां अलाह जा एहसान तव्हांखे मथे। अब तव्हां ते अलाह जा एहसान आहिनि। पहिरियों एहसान इहो कंहिंजे अलाह ताला तव्हां असांखे इंसान बणायो, ढोर ढगो बणाया, जीत बणाया। अलाह खां केरु पुछे आवा आहे कंहिंजी का मजाल आहे? बस खुली ॻाल्हायो, तव्हां ॻाल्हाईंदा हलो बाक़ाइदा। मां नारन हुकुरनि जो क़ाइल न आहियां। ॻाल्हि वणेव त सुभान अल्लाह कयो, न त तव्हांजी मर्ज़ी आहे। पाण चवराईंदो न त चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह न। इहा ॻाल्हि जेका मां पुछां न ॻाल्हाईंदा हलो, सम्झो त चयोसीं हा सम्झासीं, इहा ॻाल्हि हीअं आहे, न सम्झो न कयो वरी ॿीहर सम्झां। सम्झाइण मक़सदु आहे न, लोड़ो त मक़सदु ई कोन्हे। अब आज अल्लाह से तव्हां असांखे कोई जीत जड़ो बनाया, जानवर बनाया त अल्लाह को कोई पुछा करण वारो हुयो? पहिरीं सच ॻाल्हायो, पाण जहिड़ो हुजे त पुछऊंसि न, हो त ॾाढो आहे। पाण जहिड़ो हुजे त पुछऊंसि न, हो ॾाढो आहे। केरु ॻाल्हाए? नबीअ बि न पुछी सघिया, तूं असां कहिड़ी मां जा पुट आहियूं। फरमा तो कुरान ला युसालो मा यफालो हम युसालोन। मन्यो था कुरान सचो आहे। दोहिड़ा बैत मांखे ईंदा कोन न की चवंदो बि आहियां। मज़ाक मस्करी सां न पंहिंजी लॻंदी आहे, न कंदो बि आहियां ऐं सांदो बि न आहियां। ईअं न को चवे त हिते मां जलसे में मस्करी कंदुमि, पोइ ॿाहिरि करे। खिलण जो जान काथे आहे? जलसे में बि ट्रा 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 खिल में ॿुढा ऊंधा थिया किरिया पिया। फरमा तो कुरान फलियज़हकू कलीला वलयबकू कसीरा। कुरान से फरमाया, अल्लाह ताला फरमायो खिलो घट रोवो घणो रोवो त रब परचे। खिलण जो जान काथे आहे? रोइण जो जान। खोड़ ॾिठासीं जेके कल तो असां सां गॾु आहे, अॼु कोन्हनि अदा। जेके खिली टाकी राज बिस्तरनि ते सुता, सुबुह जो उथिया ई कोन, निंड में निंड। छाजी मस्ती, छाजी आकड़, छाजो नाज़। तो असां ते अल्लाह जो एहसान आहे। 18,000 मखलूकात मां इज़त वारो इंसान सुनाई। पर जे न बणाया त अल्लाह को केरु पुछे आ? फरमा तो कुरान ला युसालो अम्मा यफालो वहम युसालोन। हाफिज़ा न तूं होशियारी कजाएं, भुलाएं ॾसी जाएं। प्यारो आहे तॾहिं थो चवांसि, न भुलंदो मला जो कमु। फरमाए मां जीअं चाहियां ईअं कयां, मां खां पुछा वारो न आहे। अदा हिन जी लाइट बंदि कर, कंदे अंधो मांखे। तकलीफ़ माफ़, सही नथो भरिजे हाणे। पोइ पासे में रखियसि न, पोइ सही हुनजी दिलि जहिड़ो भरिजे न, जहिड़ी हुनजी दिलि थी चए। पोइ पासे में रखे तूं सिधो करे थो, मूंखे नथा नज़र हे जो निंड सुम्ही पवे न, मां ख़ाली वेठो मथो हणां। पुराणे ज़माने में हारी जेके हूंदा न बा, उठ के आइट में ॿधी खोपा चढ़े पाण सुम्ही पवंदा। उठ पियो पाणी भराए पियो निंड करे, ईअं करणु न ॾींदोमांव। फरमा तो कुरान ला युसालो अम्मा यफालो वहम युसालोन। फरमा तो कुरान में अल्लाह ताला कुरान तो फरमाए ला जो मां जीअं चाहियां ईअं कयां, मां को पुछा वारो नाहे। वमा तशाऊना
इल्ला अन यशा अल्लाह। ओ बुधो कन खोले मुसलमानों, हे कुरान तो फरमाए नूरी है नारी, अर्शी है फरशी, बर्री है बहरी, जिए चाहे ये न थी लो, जिए मा अल्लाह चाहा ये थी लो। अबा तवा 1000 रुपए जो नोट खणी वञो कहीं दे आदलपुर जे कहीं दुकानदार वट, पर उन 1000 रुपए जे नोट ते जना जो फोटो लगल न हुजे, टिकली न हुजे, पहली कसम थवाला जो नोट हलंदो। ॻाल्हायो अबा छो छा चवंदो खोटो आहे? हाँ भा अड़े खोटा पैसा खणी आयो अकुल थई, पर मां जड़ो मोला खणी वञे तो अञा जड़ो थे घणा मोली मानू दाढ़ी पटके वारो ए खोटा पैसा खणी दोखो करना आयो चइबो न पा मां पाण खे तो चवां, तहां खे नथो चवां, तहां छो ॾींदो? बस पुगो त घट न कंदो, पर चवां मां पाण खे तो। जना जो फोटो टिकली लगल ना है तो नोट खोटो आ। नमाज रोज़ो हज ज़कात खैरात सदकात ये सब अमल हुजन, इन अमलन ते तौहीद जो ठप्पो लगल ना है तो अमल भी खोटा थे। वमा तशाऊना इल्ला अन यशा अल्लाह। कौन सो फरमाए नूरी है नारी, अर्शी है फरशी, बर्री है बहरी, जे चाहनी है न थी लो, जे मा अल्लाह चाहा ये थी लो। कहीं जी मर्जी हली दा गलायो गलायो या कहीं बे जी मर्जी हली। हाणे ॿुध जाए कुरान खोली वेठो आ, मनण न मनण तुझी मर्जी आ। कंहिंखे चिड़ाइण भी कोन आयो आ, न कि कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए दम, छो त हे कुरान जी कचारी अदब जी जाइ आ। नूह अलैहिस्सलाम नबी आ न, ॻाल्हायो अब ॿुधो अथव नूह अलैहिस्सलाम नबी आ न, भला ईअं भी ॿुधो अथव न त नूह अलैहिस्सलाम जो पुटु किनान पाणीअ में ॿुॾे पियो। जागो था नबी तो जवाब में न बनी में न अहली व इन वादकल हक। अल्लाह मुझो पुत्रा मुझे आलमो माखे बचाए दे, व अंत अहकमुल हाकिमीन। अल्लाह तो जो वायदो हो तुझे अहल खे न बोणींदो, अल्लाह बचाए। रब छा चयसि लैस मिन अहलिक, नूह तुझे आलमो कटे छॾियो मांस। मिट माइट दोस्त भाई बिरादरी मो कढंदा आहिनि, छा चवंदा आहियूं अदा मुंहिंजो कुसूर कहिड़ो आहे? अब चइबो आहे न ॻाल्हायो ॾेढ मण जो मथो लोॾियो छा तोले जी ज़बान सां हा कयो या ना कयो जान छुटे। अब ई चइबो आहे न अदा मुंहिंजो कुसूर कहिड़ो आहे जे भत मां कढी, ई चइबो आहे। नबी पे ते अल्लाह मुझे बच्चे जो कुसूर कहिड़ो छाजे करे मुझे आलमो कढियोसी। कुरान तो फरमाया, अल्लाह ताला फरमाया इन्नहु अमलन गैर सालिह। नबी पुत्र तो जो पर अमल खराब कसे न करे तो जे आलमो कटे छॾियो मांस। वला तसअलनि मा लैस लक बिही इल्म इन्नी अइज़ुका अन तकून मिनल जाहिलीन। नूह अलैहिस्सलाम जेका दुआ घुरे सा घुरे बियर न घुरजा। मां नथो ॻाल्हायां, उहे कुरान दसे थो। जेका दुआ घुरे सा घुरे बियर न घुरजा। साईं छो मता इल्म भी खसिया आहिनि, नुबुवत भी जाहिलन जी कतार मां न उथारिया आहिनि। नबी तो चवे पुट बचे रब जो न बचंदो, कंहिंजी मर्ज़ी हली। नबी चयो त बचे न ॻाल्हायो, पर रब छा चयो त कंहिंजी मर्ज़ी हली। कहिड़ा इब्राहिम अलैहिस्सलाम नबी अवली आ, फरमा तो कुरान वत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला। तवज्जो आवाज कुल अध कलाक कंदो
कुरान तो फरमाए इब्राहिम वो नबिया जैसा मां खुदा पाना दोस्ती रखी वज़कुर फिल किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीकन नबिया। पी जो नालो आज़र अब जागो था छा नालो वने तो जहन्नम में नबिया इब्राहिम अलैहिस्सलाम 1.25 लाख नबियन में ॿियो नंबर नबिया पी जहन्नम में तो वने रबा हो आज़र खतरा तुम मरा अल्लाह पे जो मोहकारो जहन्नम जा दारोगा छिकियो सावन समय इब्राहिम जी ख्वारी रसवाई बदनामिया नबी जो पीर तो जहन्नम में वने अल्लाह फरमाए इब्राहिम न जो जा पीर तो जो अमल खराब तस न बचलो नबी की मर्जी न हली मर्जी अल्लाह जी अलमिया। इब्राहिम अलैहि सलाम पांजे पीर के बचाए सगयो गलाए जे गाल में शक पयो न हाथ मथे करे उची भी हाफिज बैठा है कुरान खोले जो न होजे मुझी सजा गोली अब हेरे तवज्जो है मदीना अली में केरा नूह अलैहि सलाम नबियन लूत अलैहि सलाम फरमा तो कुरान ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना कफरू इम्राअत नूह व इम्राअत लूत। एकरी नूह अलैहि सलाम जी घरवारी बी लूत पैगंबर जी घरवारी नबी ने का मेहर कुरान तो फरमाए नबी पंजे घरवारन खे अल्लाह रखो बचाए त न सग्या पर अज़ाब हल्को कराए भी ॻाल्हाईंदा हुकुम छा थियो न कीला तो खुलन नार दाखिलीना हलो बाह में मुड़स नबी घरवारी बाह में कंहिंजी मर्जी हली ॻाल्हायो वरी ॿुधो फिरौन केरा हाँ बा आस्ते था जो पक कोने वैसा काफरान घरवारी आशा मुसलमान मूसा अलैहिस्सलाम से ईमान आंदई फरमा तो कुरान वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्राअत फिरौन इज़ क़ालत रब्बि इब्नि इंदक बैतन फिल जन्नह। नबी जे निकाह में आ फिरौन चेस पियो हे फलानो कम करे आओ ओ भाई चले न ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह सहेली पे चने से आसिया जी छो चरी थिया हे नौकर तो जा करे गुलाम करे छद मूसा नबी जे कलमे के ओ भाई चले न ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह ओ इंदक बैतन फिल जन्नह वनज्जनी मिन फिरौन व अमलिही वनज्जनी मिनल कौमि ज़ालिमीन। जने फिरौन मेखानी तत्तल ज़मीन ते सुमारे हाणे जॾहिं मथे थी टके बेहोशी जी हालत में फिरौन तो चवेसि मन चेमा अगे अखियुनि तां कोन ॾिठी जन्नत हाणे जीअं तूं बेहोश कयो तुंहिंजे मेखन ऐं तुंहिंजी ततल ज़मीन मां हीअं जी अखियूं पटियूं अर्श जा दरवाज़ा खुली विया मां जन्नत अखियुनि सां ॾिठी आहे हाणे काथे थी फिरां अॻे हो न ॾिठो सौदो पर चवे छा पई तवज्जो आहे इज़ क़ालत रब्बि इब्नि इंदक बैतन फिल जन्नह अल्लाह मुझी जाए जन्नत में ठाए हिन ज़ालिम खां मुझी जान छॾाए पत्थर जली बीठा वॾो मुंहिंजो गलो नथो साथ ॾे मां हिकड़ तरह नथो हले न त ठकाव ॿुधायां वरी अञा ईअं फिरौन बीठो आहे मथो सटियां थो आसिया अम्मा आसिया अखियुनि मां पाणी वाहे चयसि भई अल्लाह हे त मथो बीठो आहे चवे थो सटियां थो मथो अल्लाह फरमाए थो आसिया
जी मुझा रब्बा आजा घबराना ए पत्थर तो जे मथा किरन तो ही कोन मां खुदा जे तो खे जन्नत में पहुंचाइनो नबी जो घर वारियों नबियन जे निकाह में जन्नत में फिरौन जी घर वारी ईमान मूसा कलीमुल्लाह ते जन्नत में कहीं जी मर्जी हली जतो रखी आबाद शहक चीज अंदर जागो था थका तो नहीं तवज्जो रखी आबाद शहक चीज अंदर बिबिया से अखे सराउन जे घर बीबी लूट मथा तो मसाया पत्थर अरे हाल संदस हमरा हो कि तू मिठा मालिक तू कोने मजे थकी गया अरु बरो मार के मथो ना आयो थका होता त कढाऊं देगियो तैयार है बिल्कुल चाव ना खाले को भी तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सभई चओ हिका चओ ॻाल्हायो बाबा मां अञा महबूब जी तारीफ़ त कई कोन्हे अॻो ॿाहिरों थो फिरां वॾाई हिकु अल्लाह जी ताक़त ऐं वॾाई बयानु कंदुमि ॿियो मोहम्मद अरबी जी मुस्तफ़ा जी बयानु कंदुमि बसि चंद मिंटनि में तव्हांजा हथ कढंदुमि चओ ख़ुदा ख़ुदा है अल्लाह समद हे कुरान तो चले बेनियाज़ वा कंहिंजी कान कोन्हे से हां बा कंहिंजी कान अल्लाह के कंहिंजी कान आहे छा पोइ हाणे जे तव्हां चओ त अल्लाह साईं हिन जो मोहताज आहे अल्लाह साईं हिन जे चए ते हलंदो आहे इहो माण्हू चरियो की न सियाणो ॻाल्हायो था भाउ ईअं हे त वॾो क़ुरानी आहे अल्लाह समझ हो बेनियाज़ आहे कंहिंजी कान ॻाल्हाए भाउ चेतो सव साल उज़र ते वारिया तो हदा मोल गदा जजियारिया तो पखी मारिया खलील उडारिया तो हाणे कुरान पढ़ा औ गल्लदी मरला करियतु वहिया खावियतु अला उरूशहा काल अन्ना युहयी हालिल्लाहु बाद मौतिहा फमातहुल्लाहु मिअता ثم باسا قال كم لبست قال لبست يوما او بعد يوم حضرت عزیر علیہ السلام اچے पियो गड्ढा ते सवारा नबी वली ॻाल्हायो बा गड्ढा ते सवार आयो हिकु ॻोठ ॾिठई जंहिंजूं छतियूं भितियुनि जे मथां किरी पयूं छतियूं दुआ तो करे अल्लाह हे वेड़ा भी करे वसाईंदे या ना हलो अदा वारो करे सलात पढ़ो बुलंद आवाज चे पे अल्लाह अबा वीरानी जे थी वई छतियूं भितियुनि जे मथां किरी पयूं उज़ैर अलैहिस्सलाम चयो अल्लाह भला हे वेड़ा भी कदें वसाईंदी कुरान तो फरमाए अल्लाह ताला 100 साल मारे छॾियुस घणा साल अब पोयन ताईं आवाज पुजे थो घणा साल बा बेली 100 साल मुद्दत आहे या कोने वड़ी मुद्दत आ 100 साल 100 साल मारे वरी जीअरो कयईंस अदा ये जेके मुंहिंजे साम्हूं अथई न इनखे आवाज़ ढरो ॾे मारे वरी जीअरो कयईंसि हाणे पुछा थो करेसि बस अदा होई काल कमला बेस्ता उज़ैर जी साईं घणो टाइम कयो मां घणो साल नबी को जवे काल लबिस्तो यौमा औ बागया रब हिकिड़ो ॾींहुं आहे हिकु ॾींहं जो हिसो
घणा ॾींहं हिकु ॾींहुं अब मां क़ुर पढ़ां थो या ईअं मिड़े पंहिंजी ॻाल्हि थो कयां लिखियल आहे न क़ुर में ऐं घणा साल मारियो हुयसि वरी जी उथायसि आहे केरु नबी वली वरी पुछा थो करे त घणा साल मारियो मां कुरान तो फरमाए जब तो काल लबिस्तो यौमन औ बाद यौम हिकड़ो ॾींहुं या हिक ॾींहं जो हिस्सो नबी आहे न 100 साल खां पोइ वरी जीअरो करे वरी उथारे रब पुछेसि तो त चए तो हिकु ॾींहुं या हिक ॾींहं जो हिस्सो नबी खे पंहिंजे हाल जी ख़बर माते कावड़ न कजां अदा हिन में लिखियल थे हिन सां ॻाल्हाइजां हिकु ॾींहुं या हिक ॾींहं जो हिस्सो नबी आहे पर पंहिंजे हाल जी ख़बर ईअं 100 साल खां वरी जीअरो कंहिं कयोसि ॻाल्हायो छा चई 100 साल उज़ैर ते वारिया तो हजा मोल गॾ हजा जीआरिया तो पखी मारिया खलील उॾारिया तो हर हाल संदसि हमराह बि तूं वेठा मालिक तूं ॻाल्हायो चओ न ख़ालिक बि तूं महबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर तुझा छा ॻाल्हाईंदो ला यातीहिल बातिल मिन बैन यदैहि वला मिन खल्फि तनज़ील मिन हकीमिन हमीद ओ कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमा दुनिया जा बातिल किताब गड कयो कुरान जे अॻियां ईंदा न पोयां कुरान किताबन जो सरदार दुनिया जा बातिल किताब गड कयो हेॾे ॿुधो तौरत भी हुजे इंजील भी हुजे ज़बूर भी हुजे रहमत वारो कुरान भी हुजे उलमा वेठा आहिनि उन्हनि जे पढ़ण ते त पाबंदी आहे पर हथ हलाइण ते पाबंदी आहे छो त कुरान आहे कुरान अञा ॿुधाए मां ॻाल्हियूं हुतो हुतो तुंहिंजी शहर पढ़ंदो हलां वाह सिधो मूंखे अचनि ई कोन था चेतो तुंहिंजी कुदरत जी कलकान परे हया वारी ज़ाइफ़ां जो मुड़सु सादो ऐं ग़रीब छो न हुजे हिक ॾे ॾिसंदी अथव तवजो आहे बेआया जेसि ताईं ॾींहं में 10 मर्दनि खे न ॾिसे मानी हज़म न थिएसि निमाज़ में छा पढ़ंदा हो इयाक नअबुदु व इयाक ख़ास तुंहिंजी ई इबादत करियूं था तोखां खुदा के मनो अल्लाह अकेलो आ जी खुदा पंहिंजी खुदाई में ला शरीक आ मोहम्मद पंहिंजी नबूवत में ला शरीक आ कोई मत कोन थस छा चए तुंहिंजी कुदरत जी कलकान पर तख सुहन नाला 99 हवाई फेर छाजा कंदा हो भई कुरान पढ़ो कुर्सीअ ते मांखे त वञण ई न ॾींदो आहे क़ुर अल्लाह खुदा जो नालो अथव चओ त रब हिकु आहे चओ ज़ात में भी ॻाल्हायो सिफ़ात में भी बाक़ी सॼी दुनिया हुनजी मुहताज आहे चओ ख़ुदा कंहिंजो मुहताज न आहे ख़ुदा कंहिंजो मुहताज अल्लाह समद बेनियाज़ कंहिंजी कान कोन्हेसि अञा ॿुधो क़ुरान छा थो फरमाए नबी इब्राहिम अलैहिस्सलाम ओ जॾहिं ख्वाब लहे थो इब्राहिम प्यारे में प्यारी शइ क़ुर्बान कर पुट खे मिना जे मैदान में कुहण आयो ॿुधो आहे तव्हां अबा उलमा खे बयान ॿुधो अथव न पुट खे निंड मां जागाए चेस तो पुट्रा मां रात ख्वाब लधो आ तोखे कोहां थो पढ़ा क़ुरान जेके निंड पिया हथ मथे खणो वञ सां
भूली होशियारी भूली वियो मां जो जेके निंड पिया खैरा निस्यान वेसर उम्मत हराम कोने छा चई सो या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन पुटा मां ख्वाब रदवा कोहां थो फंजुर माजा तरा अब वे हो साईं वे हो बुजुर्ग करे हाणे ये कजाए तो पढ़ो जो लाभ दी दो माई फंजुर माजा तरा पी तो जवे अपा तुझी छा मर्दिया कैखो पूछे पियो इब्राहिम अलैहि सलाम बच्चे को ना कैखो बा पुत्र को ना पर आहे केरो फरमा तो कुरान वज़कुर फिल किताब इस्माईला इन्नहु कान सादिकल वाद व कान रसूलन नबिया कोण वारो भी नबी जागो था कुसण वारो भी नबी अब्बे जी मर्दिया कोहा आहे तवज्जो पुट पे जो अब्बा जे का तोजी मर्जी आ मां बच्चे जी भी उहा मर्जी थई बिल्क ना कुछ दम मातम ना कदम धाल घोड़ावा वेला ना कदम अब्बा काती हलेंगे मां के सबड़ वारन मोलांदे मिन्ना में वठी हाने कोहेस पियो केर पियो अब गले अखिन ते ये पट्टी आ गाल तो समझाए ये बदल तस कनन अखिन ते नबिया 1.25 लाख नबियन में बियो नंबर नबिया फतखज़ल्लाहु इब्राहीम खलीला इब्राहिम ओहो नबिया खुदा कुरान में तो जे जैसा मां खुदा पाण दोस्ती रखिया पुत्र के मिन्ना में कोहे थो अब्बे जी मर्दिया कोहा सच्ची नी असा कोहे पियो किन नबी जी अटकल ही ते मिड़ई गलाए बाबा सच्ची नहीं असा पक्का अटकल तो नहीं अब्बे जी मर्दिया कोहा बच्चे जी मर्दिया कुसा पर रब थो चवे न कुसदो मर्दी अल्लाह जी हलंदिया ला युसालु अम्मा यफालु वहम युसालून मां जिए चाहा ये कया मां को पुछा वारो कुरान में थो चवे कोने अब्बे जी मर्दिया कोहा बच्चे जी मर्दिया कुसा हो खलीलुल्लाह हो ज़बीहुल्लाह कोहण वारो भी नबी कुसण वारो भी नबी रब थो चवे काती जे जी साईं मुझे इस्माइल जे वार खे लोडो न जाए काती जे जी रब खबरदार मता मुझे इस्माइल के कुछ चयो थी काती हलाए पियो न पई हले ई कावड़ में अची वियो इब्राहिम अलैहिस्सलाम अगे एक वक्त हजरत इस्माइल जे चेहरे में बे वक्त काती में हाने कोहण जे लाए रब जो हुकुम जे काती के आयो त काती वार के बिलोडो न ॾिनईस कावड़ में अची वियो ठका दिखाए पत्थर ते काती पत्थर जो चिणगा निकरी इम्तिहान में नाकाम थो थिया हाने गाल्हाए थो काती सा हेडे छो न थी हले न पत्थर जो त धजियो कढी विधुई खुदा वास्ते बुधो मुसलमानो कुरान तो फरमायो काती छा पई चवे बुधो काती पई चवे अमरनी खलीली न अमरनी जलीली काती लोह जी पई चवे खलील थो चवे कुसे अर्श वारो जलील थो चवे वार खे लोडो न ॾिजांसे कंहिंजी मर्ज़ी हली का चवंदा असांजी मोटाईंदो न आहे हिननि जी ॿुधंदो न आहे असांजी ॿुधंदो न आहे हिननि जी मोटाईंदो न आहे क़ुरान चए थो ला युसअलु अम्मा यफ़अलु वहुम युसअलून जे मां जीअं चाहियां ईअं कयां मूंखे पुछण वारो न आहे चओ त हिकु आहे चओ पर अञा ॿुधाए
लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द। मज़ो अचे थो न त लाइन छॾियां वा अल्लाह जी अकेला ही बयान कयां ऐं आहे बि अकेलो आहे बि हाँ वा अचो वरी पुछां क़ुरान को फरमा तो कुरान लौ कान फीहिमा आलिहतुन इल्लल्लाह लफसदता। कुरान तो फरमाए दुनिया में पाला हुजना तो फसाद थी पया। ओ मोहम्मद करीम छो हिकड़ो चवे आंख देस ॿियो चवे मुंहिंजो मुखालिफा खसे वठेस। कुरान तो फरमाए कुल हुवल्लाहु अहद मुंहिंजा नबी सॼे चवे अल्लाह अकेलो आ। अल्लाह बा हुजना हिकु चवे भूरो करे से ॿियो चवे न न मुंहिंजो प्यारो आ मुझे मुखालिफा सांवरो करे पहली गाल तो तां हुजे त मुल्क हले हा गालायो अल्लाह बा हुजना हिकु चविया काणो करे से ॿियो चविया न न सॼो करे से मुल्क हले हा गालायो न नाले आन कुल हुवल्लाहु अहद मुंहिंजा नबी सॼे चवनि त अल्लाह अकेलो आ। अल्लाह गालायो गालायो उन सां कोई भाईवार फरमा तो कुरान वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क। कुरान तो चवे अल्लाह के मुल्क में कोई भी शरीक को न थवा। फरमा तो कुरान तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। ये कुरान तो चवे बरकत वाली जात हो ना अल्लाह जी आजा के कब्जे कुदरत में मुल्क आ। सुभान अल्लाह जागो सा तवज्जो बस ने 2 मिनट में आता तो कोड़ा हजरत से तशरीफ फरमा से आए कलाक पूरो क्यों भाई ना सही ना कलाक ना बस सही अचो तवज्जो आए पढ़ा वरी सही कुर्सी दे एडो आए कुर्सी अचो तवज्जो एडे मारे ख्याल को तुम पढ़ा लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द। हे कुरान तो चवे जमीन आसमान अल्लाह जो मुल्क यखलुकु मा यशा यहबु लिमन यशा इनासा व यहबु लिमन यशा ज़ुकुरान औ युज़व्विजुहुम ज़ुकुरान व इनासा व यजअलु मन यशा अकीमा। दो हीड़ा बुधा थे कुरान भी बुधो वजे वमा लमना हुश्शेर वमा यंबगी लह इन हुवा इल्ला ज़िक्रु व कुरानुम मुबीन। मोहम्मद अरबी तो के शायर करे न मोकलियो कुरान दिनो थमाए मोहम्मद कुरान पहुंचाए। जमीन आसमान कहीं मुल्क आदा गलाए मना कर दो कहीं मुल्क चेतो जेका शय वणे पैदा कया मनो था कुरान सचो आ ना जेके मनो था पंहिंजा भैया तो मथे खणो तो कुरान सचो आ मनो था ना बस 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 हेरे छड़ी नारे के टाइम में दो मनो था सचो आ ना चेतो यह बोले मैं यशा होए नासा व यह बोले मैं यशा ज़ुकुरान औ युज़व्विजुहुम ज़ुकुरान व इनासा व यजअलु मन यशा अकीमा। ये कुरान तो चले जेका शय वणे पैदा कया रब जो न्याणियों जा मुंहिंजी मर्ज़ी पुट जा मुंहिंजी मर्ज़ी जोड़ा जा मुंहिंजी मर्ज़ी पर मोहम्मद जे संड जो ठप्पो हणा त मां अल्लाह जी मर्ज़ी। चाचे न्याणियों जाता भी पुट जाता भी न्याणियों पुट गदे जाता भी पर जे नदियां संड बनाया था बे कुरान मन्यो था सचो आ न को जे रब तो चवे नदियां दिया त भी मुंहिंजी मर्ज़ी नदियां त भी मुंहिंजी मर्ज़ी को दुनिया जा दर छो खटकाइनो आ चढ़ियो आ छा पिन्या दर न पिन जे पिंदे पूरत न पवई उन्ही दर पिन जे कोडे ही न पचारई मन्यो था भेटाई के गालायो यार छदे दरदाता जो तू सतन सद करी अब्दुल अब्दुल लतीफ जेड़े बुडी छो न मरे जे पिने पियो पे नारा रखा अरे हो पाण मोहताज ने तोखे छाड़ीना उन खा खुद को मोहताजी खा पाका अल्लाह मोहताजी खा पाका है कोने गालायो तमा सा सब
मोहताज हूं ना बाप ॻाल्हायो अलाह तो मोहताज कहियो कोन्हे न पर रब सोचे न्याणियूं जा मुंहिंजी मर्ज़ी पुट जा मुंहिंजी मर्ज़ी जोड़ा जा मुंहिंजी मर्ज़ी पर जे संड जो ठपो हणा तबे मुंहिंजी मर्ज़ी आ ला युसालु अम्मा यफालु वहम युसालून मां जीअं चाहियां ईअं कयां मां पुछा वारो न आहे पढ़ा कुरान हां सही वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूल इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून ओ बुधो कन खोले मुसलमान न चौंदे क़यामत में कोन बुधायो अरे हिक्का शरीकन का पापा जेतो बा हुजन हा त फसाद थी पड़या अन्या बुधो छा तो चले सुभान अल्लाजी खलकल अज़वाज कुल्लहा जेतो पापा हुआ रात ओ जे हर शय के जोड़ो जोड़ो करे बनायो आ पखिन में जोड़ा जितन में जोड़ा जानवरन में जोड़ा इंसानन में जोड़ा तो कुल हो अल्लाह अहद अल्लाह अकेलो आ हर शय जोड़े में ठांदी आ जागो था हर शय तां के जोड़ी पसंद ना है छा ॻाल्हायो न था इमामुल अंबिया है आयशा भी है ना खदीजा हां बा इब्राहिम अलैहिस्सलाम है हाजरा है साहरा भी है ना ॻाल्हायो रब सोचे ता पाक पावा ज़ात कुरान सोचे जे हर शय के जोड़ो जोड़ो करे बनायो आ ता के सब जोड़े सा खादा हो मा अल्लाह अकेलो पिन्या दर न पिन जे पिंदे पूरत न पवई जागो था उन्हीं दर पिन जे को देई खजाना कहीं वठे ॻाल्हायो कहीं वठे पो अल्लाह के छड़े बेन दरन ते वञो वो चलियो कि न सियाणो हां बा चओ त हिक्का चओ बेली ॻाल्हायो कुरान मञो मुसलमानो जंहिंखे कोई एतिराज़ आहे त मां वेठो आहियां हाणे ई कुरान खोलायां बाक़ी हितो निकिरी सुबुह वरी हवाला न कजांइ घिटी में त भला हीअं चवंदो पियो पोइ इहा अजाई थई मुड़ुस जो कमु आहे साम्हूं अचणु भाड़ी जो कमु आहे पोयों पकड़णु हाणे चओ वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूल इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून ओ मुझा मोहम्मद रसूलुल्लाह तो खोग में जेके भी नबी माला मोकलिया समूरन दे पेरी पेरी वैया कम करी कोई ता जो हाजत रवा कोने कोई मुश्किल कुशा कोने कोई इज्जत जिल्लत जो मालिक कोने पर मैं ताजी इबादत जे लायक भी मां हिक खाबो कोई ना है बांग मिले तो मस्जिद में सजदो हितो थी करे साईं जी मज़ार दे सजदो चरियो न है तो शाय अकुल तो जो खोटला वली जी करामत चौ बरहका चौ नबी जो मौजूदो चौ खुदा खुदा है नबी नबी या वली वली या हर के पंहिंजा दर्जा है जे खुदा पाजी खुदाई में ला शरीका मोहम्मद पाजी नबूवत में ऐसे जो बुरो लही वियो काथे ॾींहुं काथे रात नबी जी नबूवत वारो सिज उभरियो आ वरी लहणो क़यामत तक सॼी दुनिया मुनव्वर आ अने बुधो ताके मानू चवंदा आहिनि त मौलवी चवनि था त नबी नौज़ बिल्ला में असां जहिड़ो आहे भाउ जहिड़ो आहे चाचो ते लानत हुजे फ़र्क़ु आहे छो कीअं तूं असां ॻाल्हायूं वात मो थुका निकिरनि मोहम्मद ॻाल्हाए वात मो नूर जो लाटा निकिरनि तूं असां खेलूं त टके जो फ़ाइदो न मोहम्मद मुर्गे त जन्नत जा दर खुलनि तोखे असांखे पघर अचे त बदबू धप मोहम्मद अरबी खे पसीनो अचे मुश्क अंबर खां वधीक ख़ुशबू बस दुआ अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए मुझा साईं स्टेज ते तशरीफ़ फरमा थिया आहिनि बस वरी कॾहिं हयाती रही सीरत भी ॿुधाए भी अल्लाह जो नालो अथव अल्लाह जा हुकुम रसूल जा तरीक़ा ज़िंदगी गुज़ारियो
चओ त अल्लाह अकेलो आहे वहदानियत अल्लाह जी अकेलाई आहे जीअं ख़ुदा पंहिंजी खुदाई में ला शरीक आहे मोहम्मद पंहिंजी नुबुवत में ला शरीक आहे बाक़ी जेको नबी साईं खे न मञे मुस्लमान नाहे मुस्लमान जेको चवे नौज़ बिल्ला मिना फलानो नबी साईं फलाणे जहिड़ो आहे या कीअं आहे नाहे ख़ुदा खां जे करे ॿिए नंबर ते शान आहे मोहम्मद रसूलुल्लाह जो आहे ख़ुदा आहे नबी आहे मुंहिंजे मोहम्मद जहिड़ो काइनात में न ॼायो आहे न कोई ॼमंदो रब थो चवे लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक मोहम्मद तोखे पैदा न कया हा काइनात खे पैदा न कया हा लौला कलमा ख़लक़तुल जन्नत तोखे पैदा न कया हा जन्नत खे पैदा न कया हा महबूब तोखे पैदा न कया हा आदम खे पैदा न कया हा तोखे पैदा कयो तुंहिंजे सदके सॼी काइनात खे मां अल्लाह पैदा कयो आहे तो तव्हां आशिक़ी रसूल बि आहियो नमाज़ बि न पढ़ो शिरक बि कयो कंडनि ऐं झंडनि जी पूॼा बि कयो पोइ हैफ़ तुंहिंजी हालत मोहम्मद तोखे अल्लाह थो चवे वाबुद रब्बक हत्ता यातियकल यकीन मोहम्मद वफ़ात ताईं मां अल्लाह जी इबादत कंदो रहो वली जी करामत बरहक आहे नबी जो मौजज़ो बरहक आहे भले वञो वलीअ जी क़बरुनि ते वञो कुल पढ़ी दुआ घुरो नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह इज़त ज़िल्लत जो मालिक अल्लाह मौत हयाती जो मालिक अल्लाह ॾियण धीअनि ऐं पुटनि जो मालिक अल्लाह कोई जो दुनिया में न आहे बस इंशाल्लाह मुझे साईं तशरीफ़ फरमा थिया आहिनि इंशाल्लाह तव्हांखे सीरत ॿुधाए मां तव्हांखे अल्लाह जी अकेलाई ॿुधाई त उहो बेनियाज़ आहे अल्लाह अकेलो आहे जीअं चाहे ईअं करे उहो पुछा करण वारो कोन्हे इंशाल्लाह साईं तव्हांखे सीरत ॿुधाए महबूब जी शान ॿुधाए तव्हांजूं दिलियूं ठारींदा तव्हांखे ख़बर पवंदी आशिक़ी रसूल केरु आहे गुस्ताख़ी रसूल केरु आहे अस्सलाम